अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम हत्ता तस्तअनिसू व तुसल्लिमू अला आलिहा ज़ालिकुम खैरुल लकुम लअल्लकुम तज़क्करून। फ़इन लम तजिदू फ़ीहा अहदन फ़ला तदखुलूहा हत्ता युअज़न लकुम व इन क़ील लकुम इरजिऊ फ़रजिऊ व अज़्का लकुम वल्लाहु बिमा तअमलून अलीम। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। और सिपारे सूरत नूर मां चंद आयतूं हवाले सां तिलावत कई वयूं। इन आयतुनि में अल्लाह ताला मुसलमाननि खे ईमान वारनि खे दुनिया में रहण जा उसूल थो सम्झाए त तव्हांजी गैरत, तव्हांजी इज़्ज़त, तव्हांजी शराफत महफूज़ तॾहिं रहंदी जॾहिं इन उसूलनि जे मुताबिक़ तव्हां ज़िंदगी गुज़ारो। उन्हनि उसूलनि ऐं क़ाइदनि में पहिरियों असुल फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो। सब कलमो तो पढ़ो ज़ोर सां, ला इलाहा इल्लल्लाह। जेकर तव्हां पंहिंजी इज़्ज़त, पंहिंजी गैरत, पंहिंजे शराफ़त जी हिफ़ाज़त चाहियो था त ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम, पंहिंजे घर खां सवा ॿिए जे घर में दाख़िल न थियो। हत्ता तस्तानिसू व तुसल्लिमू अला आलिहा, बगैर इजाजत जे, बगैर सलाम जे काजे घर में भी दाखिल न थियो। चाहे पक्को घर हुजे, चाहे कच्चो घर हुजे, चाहे बंगलो हुजे, चाहे फ्लैट हुजे, चाहे लोही कोट हुजे, चाहे कखाओ लोड़ो हुजे, बगैर इजाजत जे, बगैर सलाम जे कंहिंजे घर में भी दाखिल न थियो। इन में तव्हांजी इज्जत ऐं गैरत महफूज़ रहंदी।
बुयूत बैत जी जमो आहे। बैत चइबो आहे कमरे खे, अरबी में इनखे गुरफ़ा भी चइबो। सॼे घर खे अरबी में दार चइबो। कमरा, विरांडो, सहन, भोगची खानो, बैत चइबो आहे कमरे खे। हाणे माना छा थी? ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम, ओ ईमान वारो हिकिड़े घर में पंहिंजे कमरे खां सवा ॿिए जे कमरे में बिना इजाज़त ऐं बिना सलाम जे दाख़िल न थियो। अम्मा जो कमरो जुदा है, भेण जो कमरो जुदा है, न्याणी जो कमरो जुदा है, भाउ जो कमरो जुदा है। कुरान तो फरमा अम्मा जे कमरे में तव्हां दाख़िल थियो था, दरवाज़ो बंदि आया, पर्दो ॾिनल आहे त दर ते बीही सलाम वरायो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह या उम्मी आदखुल। अम्मा मूंखे इजाज़त आहे। इजाज़त मिले त ठीक आहे, न त बिना इजाज़त जे अम्मा जे कमरे में दाख़िल न थियो। भेण जो कमरो जुदा है, दरवाज़ो बंद आहे या पर्दो ॾिनल आहे त दर ते बीही सलाम वरायो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह या उख्ती आदखुल। अदी मूंखे इजाज़त आहे। इजाज़त मिले तो ठीक है, न तो बिना इजाज़त जे भेण जे कमरे में भी दाखिल न थियो। न्याणी जो कमरो जुदा हुजे, दरवाज़ो बंद आया, पर्दो ॾिनल आहे त दर ते बीही सलाम वरायो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह या बिनती आदखुल। पुट मूंखे इजाज़त आहे। इजाज़त मिले तो ठीक है, न तो बिना इजाज़त जे न्याणी जे कमरे में भी दाखिल न थियो। भाउ जो कमरो दरवाज़ो बंद आहे, भली भाॼाई न हुजे, दर ते भी सलाम वरायो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह या अखी आदखुल। अदा मूंखे इजाज़त आहे। इजाज़त मिले तो ठीक है, न तो बिना इजाज़त जे भाउ जे कमरे में भी दाखिल न थियो। हिकिड़े सहाबी साईं खे अर्ज़ कयो, छा साईं मां पंहिंजी अम्मा खां भी इजाज़त वठां? छा मैं पंहिंजी भेण ऐं न्याणी खां भी इजाज़त वठां? फरमायो आओ। थी सके तो तू अम्मा जे कमरे में बिना इजाज़त ऐं बिना सलाम जे दाखिल थी। अम्मा जे जिस्म ते सही नमूने सां कपिड़ो ढकियल हुजे, अलाए न तोखे पछताइणो पवे। भेण जे कमरे में, न्याणी जे कमरे में तू बिना इजाज़त ऐं बिना सलाम जे दाखिल थी। उन्हनि जे मथड़े ते पोती हुजे, अलाए न तोखे पछताइणो पवे। भाउ जे कमरे में तू बिना इजाज़त ऐं बिना सलाम जे दाखिल थी। भाउ जो सामान पैसा गुम थी वञनि, भाॼाई त इहे चवंदी त भाणे खां सवा त ॿियो केरु आयो ई कोन्हे। भाइरनि जो पाण में इख़्तिलाफ़ थी पवंदो, झगड़ो थी पवंदो। इन जे करे अल्लाह साईं फरमायो, अम्मा जे कमरे में, भेण जे कमरे में, न्याणी जे कमरे में, भाउ जे कमरे में भी बिना इजाज़त ऐं बिना सलाम जे दाखिल न थियो। इन में तव्हांजी इज़त ऐं गैरत महफूज़ रहंदी। पर टे वक्त अहिड़ा आहिनि जो उन्हनि टिनि वक्तनि में ॿार भी बिना इजाज़त जे घर में न अचे। नंढड़ो ॿार जेको बालिग न थियो आहे, 6-7 साल, बानी या नौकराणी, उहा भी बिना इजाज़त जे घर। इन ही सिपारी, इन ही सूरत में अल्लाह से अॻिते फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, कलमो तो पढ़ो ज़ोर सां, ला इलाहा इल्लल्लाह।
वरी भी ईमान वारनि सां थो ॻाल्हाए। लियस्ताज़िलकुमुल्लज़ीन मलकत अयमानुकुम वल्लज़ीन लम यबलुगुल हुलुम मिनकुम सलास मर्रात। अल्लाह से फरमायो 3 वक्त हन, सलास मर्रात माना 3 वक्त। उन्हनि 3 वक्तनि में ॿार जेको अञा बालिग न थियो आहे उहो बि बिना इजाज़त जे घर में न अचे, उन जे मथां बि इजाज़त लाज़िम आहे। तव्हांजी बानी, तव्हांजी नौकिराणी, मासी, पुफी, चाची, मामी भी बिना इजाजत जे घर में न अचे। मिन क़बुल सलातिल फज्र, फज्र जी नमाज खां अॻु में। सलातिल फज्र समझो था? थोरो तवज्जो कंदो तो कुरान समझी वेंदो। फज्र जी नमाज खां अॻु में ॿार भी बिना इजाज़त जे घर में न अचे, उन जे मथां भी इजाज़त लाज़िम आहे। बानी, नौकिरानी, मासी, पुफी, चाची, मामी भी बिना इजाज़त जे घर में न अचे। वहीन तज़ऊन सियाबकुम मिन ज़हीरा, ऐं ज़ोर ज़हीरा, ज़ोर समझो था? सलात ज़ोर, ज़ोर जे वक्त में, मंझंदि जे वक्त में, जंहिं वक्त में तव्हां घर में कपड़ा लाए अची आराम कंदा हो, हारी या मजदूर, दुकानदार, मुलाजिमा, मंझंदि जो ज़ोर जे वक्त में घर में आराम कंदा हो। कुरान तो फरमाइने वक्त में ॿार भी बिना इजाज़त जे घर में न अचे। बानी, नौकिरानी, मासी, पुफी, चाची, मामी भी बिना इजाज़त जे घर में न अचे। वमिन बाद सलातिल इशा, इशा जी नमाज खां बाद ॿार भी बिना इजाज़त जे घर में न अचे। बानी, नौकिरानी, मासी, पुफी, चाची, मामी भी बिना इजाज़त जे घर में न अचे। छो? सलासु औरातिल लकुम, अल्लाह से फरमाए 3 वक्त आराम जा वक्त हन। इन 3 वक्त में घर में मर्द हुजे या औरत हुजे आराम कंदा हन, निंड कंदा हन। ऐं तव्हांखे ख़बर आहे निंड में मर्द हुजे या औरत हुजे गाफ़िल थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं उन्हनि जे जिस्म तां कपिड़ो परे थी वेंदो आहे। इन जे करे रब फरमायो मुस्लमान जी, ईमान वारे जी गैरत इनखे तक़ाज़ा थी करे त इन्हनि 3 वक्तनि में ॿार भी बिना इजाज़त जे घर में न अचे, बानी ऐं नौकिरानी भी बिना इजाज़त जे घर में न अचे। इन में तव्हांजी इज़त ऐं गैरत महफ़ूज़ आहे। समझो था या सब प्लास्टिक जा माण्हू वेठा हो? समझो था? हाणे त साईं 24 कलाक असांजो दर खुलियो पियो। छाजी इजाज़त, छाजो सलाम, तूं मान न मान मैं तेरा मेहमान। जेको अचे सिधो घर में, नाहे इजाज़त। फ़इल्लम तजिदू फ़ीहा अहदन फ़ला तदख़ुलूहा। कुरान तो फरमा घर में जेकर को मर्द नाहे, सलाम जो जवाब तव्हांखे नथो मिले, इजाज़त तव्हांखे नथी मिले, त घर जे दरवाज़े ते भी न बीहो। फर्जिऊ, वापस मोटो। जेकॾहिं दरवाज़े जे सुराख मां या ॾेढी मां केरु अंदरि निहारे थो त घर में को माण्हू आहे या न, ऐं घर जे मालिक या मालिकाणी का काती या चुरी हई जंहिंजे करे हिन जी अखि निकिरी वई, शरीयत चवे थी उन जे मथां काई दियत कान्हे का, उन जे मथां काई चटी कान्हे का। छो पराए नंग ॾे निहारियो अथई? रफ़ मां तो जेको पराए नंग ॾे निहारे थो, हाणे हिन अखि जी काई क़ीमत कान्हे का, या किनी अखि निकिती भली आहे, छो निहारियो अथई? ये नमाज फर्ज अथव, ये पर्दो भी फर्ज आहे।
हिकिड़ो पर्दो औरत के घर में करणो, हिकिड़ो पर्दो घर जो आहे, चार दीवारी जे अंदर भी पर्दो आहे। कुरान तो फमवल्यज़रिबन बिखुमरिहिन अला जुयूबिहिन, खुमर खिमार जी जमो आहे, खिमार चइबो पोतीअ खे। कुरान तो फरमायो पोती वारो पर्दो, रहे वारो पर्दो, घर जो पर्दो अथसि। घर में न्याणी हुजे, भेण हुजे, अम्मा हुजे, अबे जी आॾो, भाउ जे आॾो, पुट जे आॾो, चाचे मामे जे आॾो मथो उघाड़ो न करे, सीने तां उर तां पोती परे न करे। कुरान तो फरमाई मथे वारो पर्दो, ही छाती वारो पर्दो घर जो पर्दो आ। घर में औरत हुजे त पीउ जे आॾो, भाउ जे आॾो, पुट जे आॾो, चाचे मामे जे आॾो मथे तां पोती परे न करे, सीने तां रओ परे न करे, इहो घर जो पर्दो अथसि। ऐं पीउ खे बि इजाज़त न आहे जो पंहिंजे न्याणी जे छाती ते नज़र विझे, हराम अथसि। भाउ खे बि इजाज़त न आहे जो पंहिंजे भेण जे छाती ते नज़र विझे, हराम अथसि। पुट खे बि इजाज़त न आहे जो अम्मा जे छाती ते नज़र विझे, हराम अथसि। नबी से फरमायो मेराज वारी रात मां हिकिड़ी औरत ॾिठमि जंहिंजा मथे जा वार ॿधल हुया कंहिं वण में, हेठों बाहि पई ॿरे जीअं मच्छीअ खे पचाइबो आहे, उन माई खे पचायो पियो वञे। मां पुछा कमी केरु आहे? मूंखे चयो वियोसीं इहा उहा औरत आहे जेका घर में मर्दनि जे आॾो मथो उघाड़ो करे घुमंदी। फरमायूं वरी ॿी हिकिड़ी औरत ॾिठमि जंहिंजी छातीअ खे कातनि कुहाड़नि सां कपियो पियो वञे। मां पुछा कमी केरु आहे? मूंखे चयो वियोसीं इहो उहा औरत आहे जेका घर में पंहिंजे छाती ते रओ न रखंदी, मरण खां बाद रब जा सज़ा ॾींदसि। सचो नबी से सच फरमायो। मेराज खे मञो था नी, जेके मेराज जूं ॻाल्हियूं आहिनि उनखे बि मञो था। मेराज बरक जेको नबी से जी ज़ुबान मुबारक मां मेराज जो वाक़ियो ॿुधी करे न मञे, इनखे अबू जहल चइबो। पर जेको अबू जहल जे ज़ुबान मां मेराज जो वाक़ियो ॿुधी करे मञे, इनखे अबू बकर चइबो आहे। तव्हांखे ख़बर आहे नबी से मेराज जो वाक़ियो बयानु कयो त हिकिड़ी राति मके खां मदीनो, मदीने खां बैतुल्लाम, बैतुल्लाम खां तूर सीना, तूर सीना खां बैतुल मुक़द्दस, मस्जिद अक्सा, 7 आसमान, सिदरतुल मुंतहा, अर्श अज़ीम, सॼी काइनात जो चक्कर ॾेई मां वापसि मोटी आयुसि त दरवाज़े जो कड़ो लोॾे पियो त अबू जहल ॿुधे पियो। अबू जहल भॻो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ बीठो हो ज़मीन ते। चईंसि अबू बकर तुआर यार जूं ॻाल्हियूं ॿुधींदो कहिड़ियूं? चई तुआरो यार थो चए त मां हिकिड़ी राति मके खां मदीनो, मदीने खां बैतुल्लाम, बैतुल्लाम खां तूर सीना, तूर सीना खां बैतुल मुक़द्दस, मस्जिद अक्सा, वरी 7 आसमान, सिदरतुल मुंतहा, अर्श अज़ीम, जन्नत, जहन्नम, सॼी काइनात ॾिसी करे मां मोटी आयुसि त दरवाज़े जो कड़ो बि लुॾे पियो। अबू बकर सिद्दीक़ फरमायो मुंहिंजे सोणे चयो आहे? चई हा। त सिद्दीक़ फरमायो जेकर मुंहिंजे सोणे मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो आहे त सचो आहे, सिद्दीक़ जो ईमान आहे। सारी काइनात चवे ॾींहुं आहे, मुंहिंजो सोणो नबी चवे राति आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो मां ईअं सम्झंदुसि त सॼी दुनिया अंधी आहे, चरी आहे, ॾिसण वारो सियाणो अकेलो मुंहिंजो सोणो मोहम्मद मुस्तफ़ा। मञो था नी मेराज खे? साईं हिननि ॻाल्हियूं ॿुधायूं अचे मेराज जूं। हज़रत उमर खे फरमायूं अदा उमर मेराज वारी राति मूंखे हिकिड़ो महल ॾेखारियो वियो, सिर सोन जी, सिर चांदीअ जी, गारो मुश्कई अंबर जो, अखि खुटी पई वञे, नज़र खुटी पई वञे, पर महल न पियो खुटे। मां पुछा कमी कंहिंजो महल आहे? मूंखे चऊं साईं तव्हांजे यार हज़रत उमर जो महल आहे। सचो सुभान अल्लाह। पाण फरमायो अदा उमर मुंहिंजी दिलि चवे पई त मां वञा, पर तुंहिंजी गैरत मूंखे यादि अची वई त उमर मुंहिंजो गैरती पुटु आहे,
उन जूं हूरूं ते वेठी हूंदियूं मां बिना इजाज़त जे कीअं वञा। हज़रत उमर खां दा निकिरी वई, अफ़ीक अगार अफ़ीक अगार, मुंहिंजा महबूब, मुंहिंजा अबू अम्मा, मुंहिंजा बच्चा, मुंहिंजूं न्याणियूं तव्हांजे कदमनि तां कुर्बान। तव्हां त मुंहिंजे घर जा भाती आहियो, मुंहिंजा साईं आहियो। वञो हा मुंहिंजो घर ॾिसी अचो हा। नबी साईं फरमायो, उमर मुंहिंजी दिलि चए पई त मां वञा, पर मूंखे ख़बर पई त ही उमर जो घर आहे। उमर मुंहिंजो गैरती पुटु आहे, उन जूं हूरूं ते वेठियूं हूंदियूं, मां बिना इजाज़त जे गैरत वारे पुट जे घर में कीअं। सचो ये ॻाल्हियूं सही आहिनि। नबी साईं सच फरमायो आहे त हिकिड़ो पर्दो घर जो, घर में औरत अकेली हुजे तॾहिं बि मथो ढकियल हुजे, अकेली हुजे तॾहिं बि मथो ढके, छो त फ़रिश्ता त आहिनि। मर्दनि खे बि मथो उघाड़ो करण जी इजाज़त न आहे। अॻे ज़माने में असांजा वॾड़ा एॾा गैरतमंद हुया, जेकॾहिं को मथो उघाड़ो करे ॻोठ में ईंदो हो त उनखे सज़ा मिलंदी। त असां बेगरत आहियूं जो तो असांजे ॻोठ में मथो उघाड़ो करे आई। अॻे जंहिंजो मथो उघाड़ो हूंदो चवंदा आहियो कंजर आहे, हाणे जंहिंजो मथो उघाड़ो आहे चवंदा इहो पढ़ियल लिखियल आहे। वाह जो असां तरक़ी कई। अॻे जंहिं माईअ जो मथो उघाड़ो हूंदो चवंदा या चरी आहे, हाणे जंहिंजो मथो उघाड़ो आहे चवंदा या पढ़ियल लिखियल आहे। असांजा हज़रत साईं बेरवर रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, अंग्रेज़ सभ खां पहिरीं मुस्लमान कैदीअ खे जेका सज़ा ॾिनी उनजो पटको बि लाथूं त ॾाढी बि कूड़ियूंसि। जेको बि मुस्लमान जेल में वेंदो हो नी उनजो पटको लाहींदा, उनजी ॾाढी कूड़ी। अॼु असांजो मुस्लमान पंहिंजे हथनि सां पंहिंजो पटको थो लाहे, पंहिंजे हथनि सां पंहिंजी ॾाढी कूड़े करे अंग्रेज़ सरकार खे ॿुधाए थो त असां ग़ुलाम तव्हांजा आहियूं, मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम न आहियूं। ज़ुबान सां त कोन था चऊं, पर असांजो हाल त ॿुधाए थो। अॼु वाइदो कयो त मथो ढकींदासीं, पटको पाईंदासीं, या टोपी पायो, या सिंधी टोपी मेहराब वारी, या मेहराब वारी टोपी आहे, या रुगो सिंध जी न आहे, या असांजे अम्मा इन नीअ सां टोपी ठाही त मुंहिंजे बच्चे जे मथे ते या मेहराब वारी टोपी हुजे, जंहिं महिल मस्जिद मां आज़ान अचे हय्या अल सलात अचो निमाज़ ते, हय्या अल फलाह अचो कामयाबी ॾे, त या टोपी मुंहिंजे बच्चे खे यादि ॾियारे, पुट सॼे दुनिया जे कमनि खे छॾ, जल्दी कर वुज़ू करे हली मस्जिद जे मेहराब में ख़ुदा जो फर्ज़ निमाज़ अदा कर। मां उते सिंध में चवंदो आहे, अॼु वरी न मेहराब वारी टोपी जा वार सही बेनमाज़ी थी। हालांकि बेनमाज़ी खे कहिड़ो हक़ आहे जो या टोपी पाए। पायो त पटको, पटको नथा पायो, वाइदो कयो त टोपी पाईंदासीं, मथो ढकींदासीं। मथो उघाड़ो न कयो, मथे उघाड़े कर में बेबरकती आहे, नहूसत आहे। असांजा हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी रहमतुल्लाह अलैह, हाले जी भरिसां कलनि जो ॻोठ आहे, साईं अब्दुल करीम खे ख़बर आहे। उते भरिसां अचे हिकिड़ा माण्हू वेठा अचे, उन्हनि कलनि खे तंग कयूं, पोख जी बेलाई, बच्चनि खे तंग करणु। पोइ साईं हमादुल्लाह खे उन्हनि कलनि अची चयो, मुरीदा हाले जी जा साईं फलाणा माण्हू असांजे पाड़े में अची वेठा आहिनि, ॾाढो असांखे तंग कयो अथनि, असां परेशान आहियूं, का दुआ घुरो, को वज़ीफ़ो। साईं फरमायो, जंहिं महिल बि हुनजे ॻोठ खां गुज़र कयो त मथो उघाड़ो करे गुज़र कयो, टोपी लाहे पोइ गुज़र। बाबा हुननि कलनि महीनो ॿ महीना ईअं जो गुज़र कयो, अची हुननि में जहिड़ा पिया, अची पाण में विढ़िया, अध मुल ते ज़मीनूं विकिणी, माल विकिणी, जॻहूं विकिणी, हलिया विया, जानी छुटी पई। त
साईं जन अहमदुल्ला हाले जी खे अर्ज़ु कयो साईं हिन में कहिड़ी हिकमत आई फरमायूं हिकमत छा या मथे उघाड़े करण जी नहूस अथई तव्हां उतां मथो उघाड़ो करे गुज़र कयो हुन में अची जहिड़ा कंहिंसां दुश्मनी हुजेव त हुनजे घर जे आॾो मथो उघाड़ो करे गुज़र सॼो वाइदो कयो मथो ढकींदासीं मर्दनि खे बि हुकुम आहे त मथो ढकियो सही आहे मथो उघाड़ो न करे औरतुनि खे त घर में हुकुम आहे त पंहिंजे मथे ते हमेशह पोती हुजे उन्हनि जे छाती ते रओ हुजे इहो रहे वारो पर्दो घर जो पर्दो आहे ऐं घर खां ॿाहिरि हज़रत उमर साईं नबी साईं वटि आयो चई साईं महिरबानी फरमायो असांजे अमड़नि खे पंहिंजे बीबियुनि खे झले छॾियो त मस्जिद में न अचनि नमाज़ घर में पढ़नि मदीने में मुनाफ़िक भी रहन पिया मुझी दिल बर्दाश्त नथी करे जो को मुनाफ़िक असांजे अम्मा ॾे निहारे नबी साईं फरमा उमर तूं त ॾाढियूं गैरत वारियूं ॻाल्हियूं पियो करीं मां भी चवां थो पर मां त रब जे हुक्म जो पाबंद आहियां जेसि ताईं अल्लाह जो हुकुम न ईंदो तेसि ताईं मां मनो न कंदुसि हज़रत उमर अर्ज़ु कयो साईं मां मशवरो ॾिनो हुकुम त तव्हांजो हलंदो ऑर्डर तव्हांजो हलंदो घर आयो घर वारे खे चई त मस्जिद में न अच नमाज़ घर में पढ़ मदीने में खोड़ मुनाफ़िक भी रहन पिया मुंहिंजी गैरत बर्दाश्त नथी करे सभु चो सुभाउ घर वारी चयो तूं केरु थींदो अलाह जो नबी मनो नथो करे तूं थो मनो करे चई बसि मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां मां घर जो मालिक आहियां बसि नमाज़ घर में पढ़ घर वारे चयो ही नमाज़ जो मसलो आहे दीन जो मसलो आहे दुनिया जे कंहिं कम में मां तुंहिंजो चयो न वठां भली तोखे इजाज़त आहे मूंखे मार ही दीन जो मसलो आहे नमाज जो मसलो आहे जेसि ताईं अल्लाह जो रसूल मूंखे मनो न कंदो मथे खां वठी पेरनि ताईं मूंखे गबा गबा करे छॾी मां न रुक बसि मां नमाज़ मस्जिद में पढ़ंदसि हाणे नबी साईं जी ॻाल्हि जो विच में अची वई हज़रत उमर माठ थी वियो बसि हलियो वियो पोइ फजर जी नमाज़ मके मदीने सवेर थींदी आहे ऊंदहि में हज़रत उमर खां ओट में लिकी वेठो घर वारी जो अचे पई मस्जिद त पोयूं चादर में वरिती छॾेसि न पछाड़ी में चूंडी आईसि बसि पोइ वापसि मोटी हज़रत उमर नमाज़ पढ़ी घर जो आयो ॾिठई त घर वारी मुसले ते वेठी आहे रोए थी पई हफ्सा जी मां ख़ैर त आहे त घर वारी चयो हफ्सा जा पी तुंहिंजी ॻाल्हि सही निकिती माहौल सही कोन्हे अल्लाह मुंहिंजी इज़त बचाई आहे अल्लाह खे हज़रत उमर जी आहे अदा एॾी बणी वई अञा सिज ई कोन उभिरियो रब जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील जी रबे जलील वञ मुंहिंजे महबूब खे चओ सुहिणा जेको उमर जो फ़ैसिलो आहे मां रब जो फ़ैसिलो बि इहो ई आहे अॼु खां बाद पंहिंजे ज़ालुनि खे बि चओ पंहिंजे न्याणियुनि खे बि चओ मुसलमान औरतुनि खे बि चओ त पर्दो कनि या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन मुंहिंजा सोना पंहिंजे ज़ालुनि खे बि फरमायो न्याणियुनि खे बि फरमायो मुसलमान औरतुनि खे बि फरमायो त जंहिं महिल घर खां ॿाहिरि निकिरनि त वॾियूं चादरूं ढके करे पोइ निकिरनि फलायो ज़ई न मथां केरु उन्हनि खे ईज़ आहे न जलाबीब जिलबाब जी जमो आहे जिलबाब चइबो वॾी चादर अॻे ज़माने में असांजे सिंध में त अजरक हूंदा ॿिनि पुड़नि वारा वॾा अजरक असांजी वॾी लूहे पाईंदियूं हाणे अजरक न हाणे वरी बुरका भलो बुरको अछो बुरको टोपी वारो बुरको हाले जी शरीफ़ वारो असांजे ठेड़ी में बि खोड़ वॾा हाल पढ़िया आहिनि उते बि इहो बुरको हूंदो टोपी वारो हया वारो बुरको इहो अछो बुरको आहे टोपी वारो कारो बुरको हुजे त उहो बि कुशादो हुजे माना जिस्म खां परे थी बीहे
जिस्म सां मिली करे बीहंदो पोइ इहो पर्दो न आहे या बेपर्दगी। लिबास जेको आहे मर्द खे बि सोढ़ो लिबास पाइण जी इजाज़त न आहे। इहो जेको पेंट शर्ट पाईंदा आहिनि इहो त सॼो नंगाई आहे, पर कमीज़ सलवार बि सोढ़ी न हुजे, कुशादी हुजे, जिस्म खां परे थी बीहे। हाणे त असांजा नौजवान सफ़ा सोढ़ा कपिड़ा था ठाहिनि। बाबा इहा ओघड़ आहे या बेपर्दगी आहे, इहो पर्दो न आहे। मर्दनि खे बि इजाज़त न आहे जेको पेंट शर्ट पाए या सोढ़ो लिबास पाए उनखे घर में न अचणु ॾियोसि। न्याणियूं आहिनि, अमरियूं भेनरूं वेठियूं आहिनि, तोखे गैरत कान्हे का तो इहो सोढ़ो लिबास पाए करे तूं घर में थो अच। मथे जा वार इहे नंगाई में शामिल। मथे जा वार तंहिंजे करे निमाज़ में मथे जो चोथों हिसो खुली वियो नी, चार एतिरो निमाज़ में औरत जो मथो खुली वियो त निमाज़ बातिल थी। नंगाई में इन जे करे औरत जा मथे जा वार कंगी ॾियण जे करे, फणी ॾियण जे करे जेकर मथे खां जुदा थी विया आहिनि, इन्हनि वारनि खे बि को मर्द नथो ॾिसी सघे। बाबा ये बाह ये ठूंठ खां मथे औरत जी बाह या नंगाई में शामिल है। हितों बाह जो औरत जी कटिजी वञे त हिन बाह खे को मर्द ॾिसी सघे थो? भली पीउ हुजे, भाउ हुजे, पुटु हुजे, नथो ॾिसी सघे। ये टंग औरत जी बेड़ी खां मथे सॼी नंगाई में शामिल आहे। टंग जे करे का उज़र जे करे औरत जी कटिजी वञे त इन टंग खे बि ढकणो आहे। इजाज़त न आहे कंहिंखे ॾिसण जी, भली जिस्म खां जुदा थी वञे। इन जे करे अॻे ज़माने में असां जो अमरियूं फणी ॾींदियूं त फणी कंगी मां वार कढी उन्हनि खे वेड़े सेड़े वञी लोड़े में अंदरि उछलाईंदियूं त केरु ॾिसे। हाणे त ज़ुल्म एॾो थी वियो आहे जो बस में असां जूं न्याणियूं वेठियूं आहिनि उते पिए थियूं कंगी ॾियनि। स्कूल थियूं वञनि नी असां जूं न्याणियूं, बस में क्लीनर ड्राइवर वेठो आहे, धारिया मर्द उते पंहिंजे मथे तां पोती लाहे करे बस में कंगी पे थियूं ॾियनि। दुकान ते थियूं वञनि, तव्हां खुशदार में वञो, कोटिया में वञो, दुकाननि ते औरतूं वेठियूं आहिनि उते पंहिंजे मथे जे वारनि खे पे थियूं कंगी ॾियनि। हज ते उम्रे ते थियूं वञनि उते जहाज़ में के औरतूं वञनि जो जहाज़ में पे थियूं कंगी ॾियनि त हज उमिरो बातिल थी, असांजे वारनि जी सेटिंग ख़राब न थिए। इन जे करे मर्द मरी वञे त उनखे कफन जे लाइ 3 कपिड़ा ॾियो। घणा? हिकिड़ी गोॾ वारी चादर, हिकिड़ो लिफ़ाफ़ो, हिकिड़ी अल्फी। पर औरत मरी वञे त उनखे कफन जे लाइ 5 कपिड़ा ॾिबा। घणा? 5 कपिड़ा। सभ खां पहिरीं औरत खे गुस्ल कराए उनजे मथे जे वारनि जूं 2 गुतूं बनाए ॿियूं। ही सॼे पासे वारा वार सॼे पासे ॾों फेराए सीने ते रखबा। ही खॿे पासे वारा वार खॿे पासे ॾों फेराए करे सीने ते रखबा। उन खां बाद कफन मां हिकिड़ी पोती जंहिंखे रओ चइबो आहे, उन रए सां ओ हिन गर्दन खां वठी यको हिन सीने खे ढकबोसि। वरी ॿी पोती सां उनजे मथे जे वारनि खे ढकबो। उन खां बाद उनखे अल्फी पाराइबी, पोइ गोॾ वारी चादर, पोइ लिफ़ाफ़ो। करख जा मुसलमानों कुछ सोचो त सही। ओ मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी भेण, मुंहिंजी न्याणी, तूं बि कुछ गौर ऐं फिक्र कर। जॾहिं मरण खां बाद तुंहिंजे सीने जे ज़ाहिर थियण खे, तुंहिंजे मथे जे वारनि जे ज़ाहिर थियण खे रब बर्दाश्त नथो करे ऐं तूं जहिड़ी हुजी, ज़िंदा हुजी ऐं घर में मर्दनि जे आॾो मथो उगाड़ो करे घुमी, रब कीअं बर्दाश्त कंदो? इन जे करे मरण खां बाद मुड़ुस बि पंहिंजे घरवारी खे हथ नथो लाहे सघे। मुड़ुस पंहिंजी घरवारी खे हथ मुंहुं ॾिसी सघे थो, बाक़ी हथ नथो लाहे सघे।
कब्र में भी उहे मर्द लाइन जेके मारम हुजन, भाइर भाटिया भाणेजा चाचा मामा पुट पंहिंजी मां खे कब्र में। जंहिं मर्द सां औरत जो निकाह थी सघे थो, मरण खां बाद उन्हनि जो हथ अल्लाह ताला औरत जे जिस्म ते बर्दाश्त नथो करे। मुसलमानों कुछ सोचो तो सही, ओ मुंहिंजी अम्मा तू भी कुछ गौर ऐं फिक्र कर। जॾहिं मरण खां बाद तुंहिंजे जिस्म ते गैर मर्द जो हथ अल्लाह ताला बर्दाश्त नथो करे, त तू जहिड़ी हुजी ज़िंदा हुजी ऐं गैर मर्दन सां हथ हथ सां मिलाए करे कचहरी करी, रब कीअं बर्दाश्त कंदो। बाबा मरण खां बाद मर्दन जो त मुंहुं ॾेखारींदा हो न, जनाज़ो पढ़ी चवंदा बाबा कतार करे बीहो, भली मुंहुं ॾेखारियो। माईअ जो मुंहुं ॾेखारिबो? मरण खां बाद जनाज़े खां बाद माईअ जो मुंहुं कंहिंखे बि न ॾेखारिबो। मुअल माईअ जो मुंहुं कंहिंखे नथा ॾेखारियो त जहिड़ियुनि न्याणियुनि जो मुंहुं छो था ॾेखारियो? जहिड़ी न्याणी या भेण आहे ज़ाल आहे उनखे बेपर्दा बनाए करे बाज़ार में था वठी वञो, इहा कहिड़ी गैरत आहे? हथ भी नथो ॾेई सघे धारियो मर्द धारी औरत खे। हदीस में अचे थो, मुंहिंजे नबी फरमायो धारियो मर्द धारी औरत खे हथ थो ॾे। बाबा सौट भी धारियो आहे, मारोट पुफाट भी धारियो आहे, मुड़स जो भाउ ॾेर भी धारियो आहे, भेण जो मुड़स भेणीअ भी धारियो आहे। जंहिं मर्द सां औरत जो निकाह थी सघे थो धारियो अथसि। मतां तव्हां सम्झो त ॼामोट सभु पंहिंजा जोगी धारिया, सभु धारिया अथसि। धारियो मर्द धारी औरत खे हथ थो ॾे। मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जे ॾींहुं इन्हनि ॿिन्हिनि हथनि में जहन्नम जे बाहि जूं तपायल सुयूं टुंबियूं। असां कंडो बर्दाश्त नथा करे सघूं, टोपी वाली सुई बर्दाश्त नथा करे सघूं, जहन्नम जे बाहि जी तपायल सुई केर बर्दाश्त करे सघूं? अॼोके दौर में तो माइट जहिड़ो था कनि, फलाणे जे घर मां वियुसि उनजी ज़ाल मूंखे हथ ई न ॾिनो। बाबा तोखे छो हथ ॾे, तूं हुनजो चाचो मामो। फलाणे जे घर वियुसि उनजी धीउ मूंखे हथ ई न, छो तोखे हथ ॾे? न आहे इजाज़त हथ ॾियण जी। मौलाना अब्दुल गफूर हैदरी साहब पे चवे तो भुट्टे साहब जे ज़माने में औरतूं जेके असेंबली में वेंदियूं नी उहे सलाम वराईंदियूं, अॼु वेहंदियूं मर्दनि जे भरिसां सलाम वराए। वरी परवेज़ जे दौर में जेके औरतूं असेंबली में अची वेहंदियूं उहे वरी भरिसां जेको मेंबर हूंदो उनखे हथ ॾींदियूं। हाणे वरी ज़रदारी ऐं शाबाश दौर जेके मायूं आहिनि उहे चवनि थियूं भाकुर भाई। हेॾो ख़तरनाक दौर आहे। मुफ्ती साहब जॾहिं 70 वारे ॾहाके में असेंबली में हो त हिकिड़ी औरत मुफ्ती साहब खां सुवाल कयो, साईं मर्द खे चइनि ज़ालुनि जी इजाज़त आहे त माईअ खे चइनि मुड़ुसनि जी इजाज़त छो न आहे? माना उन ज़माने में अहिड़ियूं बदमाश औरतूं, हाणे रब पनाह ॾे। अल्लाह ताला मुफ्ती महमूद जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। मुफ्ती साहब फरमायो अम्मा इहो कानून मुसलमाननि जे लाइ, इहो कानून कंहिंजे लाइ त मर्द चइनि ज़ालुनि सां शादी करे, इहो मुसलमाननि जे लाइ कानून आहे। जेके क़ुरान ऐं सुन्नत खे नबी साईं जे फरमान खे मञनि था उन्हनि जे लाइ इहो कानून आहे। बाक़ी तुंहिंजे लाइ कोई कानून कोन्हे को, तूं 100 मर्दनि सां वञी शादी कर। तो
बाबा सही चयो नी मुफ्ती साहब, तुझे लाइ कोई कानून कोन्हे को, तोखे इजाज़त। सो हाणे हिन वक़्तु ॾिसो था, हिन जे लाइ कोई कानून, माना सदर जेकी वणेसि तीअं करे, उन जे लाइ कोई कानून कोन्हे। चीफ ऑफ आर्मी जीअं वणेसि तीअं करे, इहो मरण घड़ी ताईं आज़ाद। मां तव्हां खां पुछां थो, इहो शरीयत जे मुताबिक़ बिल पास कयो? लोलो पियो वञे हज ते, कावन चयसि असां मरी विया आहियूं, छो तूं हज ते थो वञे? सो ही भी गलत कानून पिया पास कनि क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़। त असांजा मौलवी असेंबली में न आहिनि, असेंबली में न आहिनि त पाकिस्तान में था आहिनि। अज़म कयो इंशाअल्लाह ये गलत कानून जेके क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ आहिनि, असां पंहिंजे मुल्क पाकिस्तान में बर्दाश्त न कंदासीं। असांजे सिंध असेंबली में कानून पास थियो आहे त माना 18 सालनि खां घटि उमिरि वारो जेकॾहिं को मुस्लमान थिए थो त हुनजो कलमो क़बूल न। ठीकु आहे, मौलवी असांजा न आहिनि असेंबली में, पर इंशाअल्लाह इन ते अमल न थींदो। हाणे 2-3 महीना थींदा सिजावल में 25 घर गैर मुस्लिम हुया, जोगी उहे मुस्लमान थिया। नंढड़ा ॿार 6 सालनि जा 7 सालनि जा, को पुलिस को जज अचे त पेट त फाड़ियोसि। सिंध असेंबली में बिल पास थियो आहे त हर स्कूल में हिकिड़ो कंजर मास्टर भर्ती कयो, जेको चपड़ियूं यकतारा सेखारे, राग सेखारे, फनकारी सेखारे। इहो बिल पास थियो आहे, पर उन ते अमल इंशाअल्लाह न थींदो, छो त उलमा जी कुवत मौजूद आहे। इंशाअल्लाह उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम वारा ज़िंदा आहिनि। असां इहे ग़लति कानून भली पास कनि, अमल इन ते न कराईंदा। पाकिस्तान में त कानून पास थी वियो आहे, बिल पास थी वियो आहे त माना 14-15 सालनि जी छोकिरी जो निकाह न थी सघंदो, जेको निकाह पढ़ाईंदो जेल में ईंदो। पर इंशाअल्लाह असां इन कानून ते अमल न कंदासीं। असां पंहिंजूं नियाणियूं पढ़ायूं आहिनि, मुंहिंजी 13-14 सालनि जो मां पंहिंजूं नियाणियूं जवान थी वियूं, शादियूं उन्हनि जूं करायूं। अचे को जज को पुलिस वारो त पेट त फाड़ियोसि। वाइदो कयो त जेको क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ कानून आहे, असां उन ते अमल न कंदासीं। असां उन कानून खे थुक था हणूं। असांखे अलाह वारो कानून खपे, मोहम्मद मुस्तफ़ा वारो कानून। ॿियो पर्दो मुंहं जो। क़ुरान तो फमा वला युबदीन ज़ीनतहुन्न, औरत पंहिंजी सूंहं ज़ाहिर न करे। ज़ीनत चइबो आहे सूंहं। मां तव्हां खां पुछां थो, सूंहं छा में आहे? सॼी चेहरे में। फोटू बि चेहरे जो निकिरंदो। क़ुरान तो फमा वला युबदीन ज़ीनतहुन्न, औरत पंहिंजो चेहरो ज़ाहिर न करे सवाइ 10 मर्दनि जे। 10 मर्दनि जी आॾो मुंहुं खोलण जी औरत खे इजाज़त आहे, बाक़ी सॼी दुनिया जे मर्दनि खां सतुर अथसि। इल्ला लिबुलतिहिन्न, ॻणींदा वञो। पहिरें नंबर ते मुड़ुस। क़ुरान तो फमा मुड़ुस खां सतुर न आहे। मुड़ुस जे आॾो औरत मुंहुं खोले सघे थी। औ आबाइहिन्न, 2 नंबर ते पीउ। अबे को भी सतुर न आहे। अबे जे आॾो बि औरत मुंहुं खोले सघे थी। औ आबाइ बुलतिहिन्न, मुड़ुस जो पीउ। 3 नंबर सहुरो। सहुरे को भी सतुर न आहे। सहुरे जे आॾो बि औरत मुंहुं खोले सघे थी। 4 नंबर ते औ अबनाइहिन्न, पंहिंजो पुटु। पुट को भी सतुर न आहे। पुट जे आॾो बि औरत मुंहुं खोले सघे थी। 5 नंबर ते औ अबनाइ बुलतिहिन्न, मुड़ुस जो पुटु। मुड़ुस खे ॿी घरवारी मां पुटु आहे, उन खां बि सतुर न आहे। उन जे आॾो बि औरत मुंहुं खोले सघे थी। 6 नंबर ते औ इख़्वानिहिन्न,
पंहिंजो भाउ पंहिंजे भाउ जे आॾो औरत मुंहुं खोले मुड़ुस जे भाउ खां सतुर अथसि। 7 नंबर ते औ बनी इख़वान हिन पंहिंजो भाटियो पंहिंजे भाटे जे आॾो औरत मुंहुं खोले सघे थी मुड़ुस जे भाटे खां बि सतुर अथसि। 8 नंबर ते औ बनी अख़वात हिन पंहिंजो भाणेजो पंहिंजे भाणेजे जे आॾो औरत मुंहुं खोले सघे थी मुड़ुस जे भाणेजे खां बि सतुर अथसि। 9 नंबर ते हीअ जंहिंजी भाटी आहे माना पंहिंजो चाचो पंहिंजे चाचे जे आॾो औरत मुंहुं खोले सघे थी मुड़ुस जे चाचे खां बि सतुर अथसि। 10 नंबर ते हीअ जंहिंजी भाणेजी आहे माना पंहिंजो मामो मामे जे आॾो औरत मुंहुं खोले सघे थी मुड़ुस जे मामे खां बि सतुर अथसि। इन्हनि 10 मर्दनि जे आॾो औरत मुंहुं खोले सघे थी बाक़ी सॼी दुनिया जे मर्दनि खां सतुर अथसि। सौट हुजे मासात हुजे मारोट हुजे पुफाट हुजे मुड़ुस जो भाउ ॾेर छो न हुजे भेण जो मुड़ुस भेणियो छो न हुजे क़ुर मना थो करे उन्हनि जे मुंहुं न पवे। हाणे असां केॾे क़ुर त एॾी सख़्ती थो घर में 4 भाइर ऐं 4 भाइरनि जो हिकिड़ो ई घर हिकिड़ो ई सहन सतुर त नथो थी सघे पर हतर कयो हतर चइबो आहे भाउ खे घुरिजे त भाॼाईअ खे न चवे त पाणी तूं प्यार भाॼाईअ खे न चवे त मानी तूं खणी आ भाॼाईअ खे न चवे त मुंहिंजा लटा तूं धो भाॼाईअ सां हिकिड़ी खट ते वेहण जी इजाज़त न आहे भाॼाई सां हिकिड़े कमरे में कचहरी करण जी इजाज़त न आहे ऐं भाॼाईअ खे बि घुरिजे त ॾेर खे न चवे त मुंहिंजा लटा तूं वठी आ ॾेर खे न चवे त मुंहिंजी जुती तूं वठी आ जेकर तोखे कमु चवणो आहे त पंहिंजी घरवारी खे चओ भाटी भाणेजी खे चओ भाॼाईअ खे आर्डर करण जी तोखे इजाज़त न आहे सतुर नथा करे सघो त हतर ज़रूरु कयो न त नुक़सान थींदो बाबा हतर त पंहिंजे वस में आहे औ निसाई हिन क़ुर थो फमा पंहिंजी औरतुनि जे आॾो औरतूं मुंहुं खोलनि पर इन मायुनि खां बि सतुर अथव इहे NGO जूं मायूं ईंदियूं आहिनि घर में या पोलियो पियारण जे लाइ जेके मायूं अचनि थियूं रोल इन्हनि खे घर में अचणु न ॾियो ही फ़क़ीराणियूं जेके अचनि थियूं मायूं पेनूं फ़क़ीराणियूं इन्हनि खे घर में अचणु न ॾियो माउ ते पंहिंजे घर चई छॾियो त का बि फ़क़ीराणी अचे त हुनखे दर ते ख़ैरु ॾियो घर में अचणु न ॾियो मुंहिंजो चयो न वरितऊं हिकिड़ो तो हुयो दुबई जो क़ीमती तो फ़क़ीराणी जूं आयूं त पंहिंजे बुजकीअ में तो खणी हली नुक़सान थियो या न थियो केतिरनि जायुनि ते औरतूं बुरको पाए करे घर में दाख़िल थियूं चोरी करे तंहिंजे करे आम औरत जंहिंखे तव्हां सुञाणो कोन था जंहिंजो अख़लाक सही न आहे जेके रोल औरतूं बाज़ारी औरतूं क़ुर मना थो करे इन्हनि मायुनि खे घर में अचणु न ॾियो सॻो भाउ पंहिंजी सॻी भेण सां जुआन थी वञनि अकेला हिकिड़े घर में नथा रही सघनि सॻो भाउ पंहिंजी सॻी भेण सां जुआन थी वञनि हिकिड़े कमरे में गॾु नथा सुम्ही सघनि पीउ माउ हुजनि त ठीकु आहे न त न शरीयत में एॾो एहतियात आहे पोइ ही असांजी न्याणी NGOs में को खुशदार जो को कोटिया जो को शहदाद कोट जो को कराची जो को हैदराबाद जो हिकिड़ी गाॾी में असांजी न्याणियूं उन्हनि सां गॾु राति ॾींहुं सफ़र करे हिकिड़ी ऑफिस में गॾु रहनि मां तव्हां खां पुछां थो इहा ख़िदमत है या बेग़ैरती आहे
ये एनजीओ द्वारा असांखे बेगरती पिया सेखारनि। चई छॾियो इन्हनि एनजीओ वारनि खे त कान्हे का ज़रूरत तव्हांजे राशन जे कटनि जी, कान्हे का ज़रूरत तव्हांजे कमरनि जी, असां झोपड़े में रहंदासीं, तव्हां बेगरतनि जो पैसो असांखे न खपे। पैसो ॾेई करे असांखे बेगरत पिया बनाए। ये बेनज़ीर जा पैसा भी यही आहिनि। हाणे त सिंध में त चयो अथनि त जेका माई हमल वारी आहे उहा बि अचे पैसा वठण जे लाइ, जंहिंखे ॿार आहिनि उहा ॿारनि वारी माई बि अचे पैसा वठण जे लाइ। माना घर में का माई न रहे, सभु मायूं ॿाहिरि निकिरनि। मर्द बि चवनि था शाबाश, बसि वञो सुबुह सां सवेल, असां सॼो ॾींहुं बुख ते रहंदासीं, पैसा वठी अचो त असीं खाऊं। असांखे इलेक्शन में हिननि माइनि त हारायो। हिकिड़ो असांजो दोस्त ऑफिसर चयईंसि कुराड़ी माई अखियुनि खां अंधी कुल्हे ते खणी आयसि वोट ॾियारण जे लाइ, त चई अबा तीर दा निशान त मेकू ॾेखार। सोन ऑफिसर जो था माई आलम बीठा आहिनि, किताब निशान, जनाज़ा आलम पढ़नि, दुआऊं आलम घुरनि, कब्रस्तान ताईं आलम गॾु हलनि। चई अबा तेकूं कहिड़ी ख़बर, माण्हू 200 रुपये भी उधारे नहीं ॾींदे आहिनि। शाबस बेनज़ीर को हर महीने में को 12,000 मिलते हैं, मेरे को तीर दा निशान देखा। हाणे हिननि माइनि खे केरु सम्झाए? हर जाइ ते असांखे हिननि कुराड़ियुनि हारायो। समझाए समझाए बीठा हूं बाबा, ये पैसा बेनज़ीर जा कोन्हनि के ज़रदारी एॾो मुतबर आहे छा जो ज़ाल जा पैसा असांखे ॾे? ये बैतुल माल जा पैसा आहिनि। पर मां त सम्झां थो बैतुल माल जा बि न आहिनि, भला उहे घर में अची ॾियनि नी पई। पोले जूं मायूं पोलिया प्यारण जे लाइ घर में अचंदियूं आहिनि, पैसा घर में नथा ॾेई सघनि। अलाए कहिड़ा ॿार मुल्कनि जा यहूदी बेगरत उहो ॾिसनि था पिया त इहे अथव पाकिस्तान जा मुस्लमान, पाण घर में वेठा आहिनि, मुड़ुस माण्हू थी करे मायूं कतार में बीठियूं आहिनि, सॼो ॾींहुं बीह थकिजंदियूं, वरी वेही थियूं रहनि, वेही थकिजी पर सुम्ही थियूं पवनि उते त पैसा मिलनि त पोइ उथूं। हिते त इहे पैसा कोन्हनि, हिते बेनज़ीर जा पैसा, हिते नालो इहो आहे। चङा भला असांजा अहिड़ा मौलवी, उन्हनि जूं मायूं बि चवंदियूं त मुफ़्त में पैसा था मिलनि, असां बि वठी अचूं। ही बि चवंदा ठीकु आहे, मुफ़्त जा मिलनि था त वठी अचो। अहिड़ो पिन ते हिराए छॾियो आहे असांजे पाकिस्तान जो हुकुमरान। सभई पिनंदा था, मौलवी साहब सदर पिनंदो थो अचे, वज़ीर आज़म पिनंदो थो अचे, बाक़ी ॾोह मौलवियुनि जो। ही पुलिस वारा कोन था पिननि, FC वारा रस्ते में बीठा आहिनि, पछाड़ी में टमाटा बि खसंदा आहिनि, टमाटा बि ॾियो, बसर बि ॾियो, हिंदाणा बि ॾियो, गिदरा बि ॾियो, को खीर वारो थो चए त हुनखे चवंदा खीर बि ॾियो। असां मौलवी त मदरसे जे लाइ पिनंदा आहियूं त बाबा मदरसे में तालिब आहिनि हुननि खे। मौलवी अनवर साहिबु तव्हां खां जेको चंदो कयो आहे, पिनियो आहे, हुनजो नतीजो तव्हांखे ॾेखारियो। तव्हांजे पैसे मां असां इहे जवान तयारु कया, ऐं इनशा अल्लाह जेसि ताईं तव्हांजो पैसो मदरसनि में हूंदो, मदरसा हलंदा। हुकूमत त चवे थी हाणे पंजाब में ॾिए पई नी मरियम पैसा 25,000। मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो 25 लख जो, तॾहिं बि तव्हांजे पैसनि खे असां थुक बि न कंदासीं, असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं, हक़ जो कलमो असां अर्जा ते चवंदासीं। सऊदी अरब में, दुबई में, कतर में, उते मौलवी हक़ चई सघे थो, हुनखे वाइज़ लिखी ॾींदा, बसि तोखे वुज़ूअ जा फ़ज़ाइल बयान, तोखे तौबा ते बयानु करणा, तोखे दुरूद जा फ़ज़ाइल बयानु करणा। मजाल आहे जो उन वाइज़ खां को हेॾे होॾे थिए, रुगो हेॾे होॾे थींदो, उन ई वक़्त में CID वारा पकिड़े वेंदसि, लाश बि माइटनि खे न मिलंदुसि। पर हिते अलहमदुलिल्लाह असां जलसे में सरेआम, पर असेंबली में बि हक़ जो कलमो चवंदा या कोन? ही मौलवी जेको मस्जिद में पेशमाम आहे, भली इहो हक़ सच चए, हिनखे न चवंदा कयो,
मतलब महीने में 500 रुपया कमेटी वारा पेश मामा के ॾेई वरी चोस त असांजे मर्ज़ी ते वाइज़ कर। मां हुते कासमाबाद में भी दब पटी कमेटी वारा अॼु तव्हां मूं असांजी जान छुटंदी आहे कान छुटंदी? रिटायर जेके ऑफिसर उहे वरी कमेटी जा मेंबर, जेके रिटायर थियनि उहे कमेटी जा मेंबर, वरी उहे बि आर्डर हलाइनि पेश मामा खे त असांजी मर्ज़ी ते वाइज़ कर। असां पिनी करे चंदा करे मदरसा हलाईंदासीं, मस्जिदनि खे आबाद कंदासीं ऐं इंशाअल्लाह क़ुरान ऐं सुन्नत हक़ ऐं सच वारो पैगाम उम्मत खे ॿुधाईंदासीं, फ़ौज खे बि ॿुधाईंदासीं, हुक्मराननि खे बि ॿुधाईंदासीं। इंदिरा गांधी वॾी होशियार हुई। इंदिरा गांधी स्पेन वई, उंदुलस में 700 साल मुसलमाननि हुकूमत, घणा साल? 700 साल। पर अंग्रेज जो आयो, उतां जा मौलवी पैसे ते मोला त बाबा बस कानून असांजो हुजे, तव्हांखे असां पघारूं ॾींदासीं, बिजली गैस मेडिकल तालीम मुफ़्त में, पैसे ते मरी पिया। पोइ उतां जी हुकूमत वई त मौलवी बि विया। इंदिरा गांधी उतां जो ईसाई बादशाह हो अंग्रेज, उनखे चई त तो मुलनि खे ख़तमु तव्हां कीअं कयो? असांजे हिंदुस्तान में त मुला ख़तम ई नथा थियनि। ख़ुसूसन ही देवबंदी असांजे निगलीअ ते न रखी वेठा आहिनि, को बि असां ग़लति कानून पास पंहिंजे मर्ज़ी सां नथा करे सघूं। उतों जे बादशाह इंदिरा गांधी खे चयो त हितों जा मौलवी हुकूमत जे पैसनि ते पलजंदा। हुकूमत वई त मुला बि विया। तंहिंजे करे जेकॾहिं तूं चाहीं थी त मां मुलनि खे ख़तमु कयां त उन्हनि खे पैसा ॾियो, उन्हनि खे पघारूं ॾियो, उन्हनि खे घर जो सरकारी, गाॾियूं ॾियो सरकारी, उन्हनि खे मुराहत ॾियो, उन्हनि खे पाण ई ख़तमु थी वेंदा। पोइ इंदिरा गांधी चयो त असां त चऊं था इन्हनि देवबंदी मुलनि खे त तव्हांखे पैसा ॾियूं, ॿिया अञा बरेली शिया वठनि था। इहे देवबंदी मुला जेके देवबंद वारा आहिनि असांखां पैसा नथा वठनि, चवंदा असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं। त उतां जे अंग्रेज़ हुक्मरान इंदिरा गांधी खे चयो त जेके पिनी ऐं चंदो करे मदरसा हलाइनि था, इन्हनि खे तूं ख़तमु न करे सघंदी, इहे वधंदा रहंदा। सॼो वाइदो कयो इंशाअल्लाह मदरसनि जी ख़िदमत कंदासीं। तव्हांजा बच्चा पढ़ी न सघिया आहिनि, ही ग़रीब बच्चा असांजे ख़र्च सां आलिम हाफ़िज़ थी विया, इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं असांजी बख़्शण जो ज़रियो थी। त बहरहाल अल्लाह साईं फरमायो वतूबू इलल्लाहि जमीआ। तव्हांखे वाइज़ जी ज़रूरत आहे न, त मौली जोगी घुरायो। अल्लाह साईं फरमा वाइज़ इहो अथव, अॼु सची दिलि सां तौबा कयो त घर में पर्दे वारो माहौल बनाईंदासीं, शरई पर्दो, मोहम्मद मुस्तफ़ा वारो पर्दो। लअल्लकुम तुफ़्लिहून, रब फरमा कामयाबी इन में अथव। भली तव्हांजो कखां घर हुजे, छप्पर ऐं छन हुजे, कचो लोड़ो हुजे, तव्हां पंहिंजी न्याणी खे, पंहिंजे घरवारी खे शरई पर्दो ॾिनो, ॿिन्हिनि जहाननि में कामयाब थी वियो। पर जेकर तव्हांजो ताज महल हुजे, पक्को कोट हुजे, लोही कोट हुजे, फ्लैट हुजे, बंगलो हुजे, न्याणी खे, भेण खे, घरवारी खे पर्दो न आहे, क़ुरान तो फरमा ॿिन्हिनि जहाननि में नाकाम थी। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह पर्दो वारो माहौल बनाईंदासीं। ॿियो वाल्किहुल अयामा मिलकुम वसालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम। रब फरमा जेकर तव्हां पंहिंजी इज़त, पंहिंजे गैरत जी हिफ़ाज़त चाहियो था त जेके बि गैर शादीशुदा हुजनि, पुट हुजनि, न्याणियूं हुजनि, सभिनी खे पढ़ायो। पर तव्हांजा बाना, तव्हां जूं बानियूं, तव्हांजा नौकर, तव्हां जूं नौकराणियूं, तव्हांजा मुलाज़िम, तव्हां जूं मुलाज़िमियाणियूं, जेकॾहिं उहे ग़रीब मिसकीन आहिनि, क़ुरान थो फरमा तावन करे उन्हनि जो बि निकाह करायो। या अल्लाह असांजा नौजवान चवनि था नौकिरी जो मसइलो आहे, न्याणी वारा चवनि था ॾाढे जो मसइलो आहे। नौजवान नौकिरी जी करे पंहिंजी ज़िंदगी तेल करे छॾी, न्याणियुनि वारनि ॾाढे जो बहानो करे न्याणियुनि जा मथा अछा करे छॾिया। अल्लाह साईं फरमाए यकूनू फुकरा युगनिहिमुल्लाहु मिन फज़लिही। ओ नौजवानो नौकरी जो इंतज़ार न कयो,
न्याणियुनि वारो ॾाजे जो इंतज़ार न कयो, रिश्तो अची वञे जल्दी पुट ने न्याणियुनि खे परणायो। जेकर ये घोट ऐं कुंवार ग़रीब हूंदा, मिसकीन हूंदा, अल्लाह साईं फरमा निकाह जे बरकत जे करे मां ख़ुदा शाहूकार न कयां त मां ख़ुदा ख़ुदा ई न। बरकत निकाह में असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ, जंहिंजो अख़लाक भलो हुजे, अक़ीदो ईमान सही हुजेसि, निमाज़ पढ़े, भली चङनि जो थाल मथे ते खणे, भली मज़दूरी करे, तगारी खणे, पत्थर कुटे, राति जो जल्दी घर मोटे थो, इनखे न्याणी ॾेई छॾी। माना जेको जल्दी मोटे थो इहो गैरती आहे नी। राति जो जल्दी घर मोटे थो, इनखे पंहिंजी न्याणी ॾेई छॾियो, इंशाअल्लाह ॿई जान भला थी। अक़ीदो सही हुजेसि। मां वरी चवंदो आहियां त तबलीग जमायत में चिल्लो लॻायोसि, जंहिंखे न्याणी ॾियो था तबलीग जमायत में चिल्लो लॻायो, भला निमाज़ी त थी अचे। छो त मुंहिंजे महबूबे सुभानी हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो, बेनिमाज़ी सां यारी बि न रखिजो, छो त जेको निमक हराम अल्लाह जो खाई करे रब सां यारी नथो निभायो, तव्हां सां कड़ी निभाईंदो। त जंहिंखे न्याणी जा ॾियो था त घटि में घटि निमाज़ त पढ़े, अक़ीदो सही हुजेसि, तवक्कल ते न्याणी ॾेई छॾियो, इंशाअल्लाह रब ॿई जान भला कंदो। सो न्याणियुनि जा ॿार लाहियो। हिन वक़्तु तमामु ख़तरनाक दौर पियो हले, इंटरनेट, फेसबुक, बेपर्दगी। अॻे असांजा वॾड़ा न्याणी पढ़ाईंदा हुआ, पोइ चवंदा बाबा हाणे न्याणी शींहं कुले आहे, हाणे परवाह न आहे या न। क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे, केतिरनि जाइनि तां वीचारियूं असांजूं न्याणियूं मोबाइल जा नंबर हथ करे फोन ते ॻाल्हाईंदियूं आहिनि। साईं जोगी साहिबु असांजे ॻोठ में अचो पिया, असांजे शहर में अचो पिया, महिरबानी कजो कुझु असांजे बारे में बि वाइज़ कयो। साईं असांजी 40 साल उमिरि थी वई आहे, असांजा अबो अम्मा असांखे उथारण जे लाइ तयारु न आहिनि। साईं तव्हां हिननि खे न सम्झाईंदव त केरु सम्झाईंदुनि। ही हयादार न्याणियूं पयूं फोन ते चवनि। मां हिन लाड़काणे जे पासे ॾे हिकिड़ी मस्जिद में वाइज़ कयो, 2 क़बरूं हुयूं। मौली साहिब चयो साईं इहा क़बर, इन क़बर वारे जूं 2 न्याणियूं हथनि में लठियूं आहिनि, पीउ जे क़बर खे जे लठियूं हयूं, लतूं हयूं पीउ जे क़बर। बुजा ॾेई करे चयूं सलाह कंदो बाबा तुंहिंजी क़बर कारी थींदई। मौली साहिब चयो, मां चयोमांनि अम्मा ही छा थियूं कयो, ही तव्हांजो पीउ, तव्हांजे दुआउनि जो मोहताज। त रोई करे चयो मौली साहिब असांजो पीउ हुयो पर ज़ालिम हुयो, असांखे पाणा ई कोन त मुंहिंजे मट सानी कोई कोन्हे, या न्याणियूं ॾींदुसि त मिल्कियत बि ॾियणी पवंदी, पछाड़ीअ में पाण मरी वियो, ॿाहिरनि ज़ालुनि जे करे घर मां कढी छॾियो, मिल्कियत पंहिंजी जाइ ते पर खट रखण जेतिरी बि जाइ नथा ॾियनि, टुकुर जे लाइ पिनंदियूं थियूं हथूं। पोइ बाबे जे क़बर खे बुजा न ॾियूंसि त कड़ा कुल पढ़ी दुआ घुरूंसि। ये वाक़ियात किथे किथे त वरी न्याणियुनि खे विकिणनि था, इहो वरी अञा ज़ुल्म कमु। वो मके वारा ज़ालिम हिकु दफ़ो मारे छॾींदा हा, ही मुस्लमान रोज़ानो थो मारे। इहा न्याणी जो हुते पढ़णजी वेंदी त हुनखे त मेणा मिलंदा, ताना मिलंदा त ज़मीन जे जरेब ते आई आहे, तूं मेह जी क़ीमत ढगी जी क़ीमत ते आई आहे। जराहात सिनान लहल तियाम वला यल्ताम मा जरहल लिसानु। हज़रत अली से फरमा तरारो न तीरनि जा ज़ख़्म छुटी वेंदा, ज़ुबान जा मेणा ई ताना न छुटंदा आहिनि। हू हिकु दफ़ो पिया मारनि, इहो रोज़ानो थो मारे पियो। मां तव्हां खां पुछां थो हिननि खे मेणा ताना मिलंदा या न? 2 लख 3 लख 4 लख ज़ालिम या न्याणी जी क़ीमत आहे? 12 लख न्याणी जी क़ीमत आहे, अखी जी क़ीमत घणी आहे? 50 उठ 2 लख जो किरोड़ रुपया त अखी जी क़ीमत आहे। मां हिन दाद लॻाड़ी में साईं मुफ्ती अब्दुल कादिर, साईं हाले जी वारनि जा ख़लीफ़ा कारी अब्दुल कादिर दौरा पढ़ाईंदा, साईं कारी अब्दुल रहमान करखी इन जे जोड़ जा दाद लॻाड़ी जा ॿुधा था न, साईं मुफ्ती अब्दुल कादिर।
उनजे मदरसे जे पोयां कब्रिस्तान हुयो, ब कब्रूं उन्हनि खे बाहि लॻी। जीअं खूरे मां धुओं निकिरंदो आहे, बदबूदार गोश्त जी धप। साईं जी अम्मा आई, अॼु साईं मुफ्ती साहिब खे चई, अब्बा इन्हनि तालिबनि खे त वठी हल, क़ुर पढ़ाओ, त कब्रुनि खे बाहि लॻी। साईं तालिबनि खे वठी वञी क़ुर दाद लॻाड़ी, तव्हां वञो मीरपुर माथिले खां ॿाहिरि, मथां तव्हां सम्झो त मौलवी कूड़ थो ॻाल्हाए। तालिबनि वञी क़ुर पढ़ियो, उहा बाहि विसाई, दूहो ख़तमु थियो। पोइ छा कयूं, कंहिंजूं कब्रूं आहिनि, चऊं साईं फलाणो मर्द, फलाणी माई, उनजी ज़ाल, उन्हनि जो ॾोह करो, चऊं साईं उन्हनि पंहिंजूं नियाणियूं पैसनि ते विकियूं। उहे नियाणियूं ॾुखियूं हूंदियूं, पोइ पीउ माउ खे पिटींदियूं, त अलाह कंदो तव्हांजे कब्रुनि खे बाहि लॻंदी, जो असांजा पैसा वठी करे तव्हां खाधा, असांजी ज़िंदगी त पीउ माउ जी पिट लॻंदी, नियाणियुनि जी पिट न लॻंदी आहे। मां हिन कंदकोट जे पासे ॾे वियुसि, असांजो को दोस्त हुयो पन्ने आकिल जो, हुनजी ज़ाल मरी वई। पोइ हिकिड़े हमरा अचेसि, 80,000 खण त तुंहिंजी शादी कराए। हू बि निभागो ॾाढीअ खे इहो कारो करे, केस करे, जवान थी वञी उते पहुतो, 80,000 खणी। सोचई बाबा मूंखे माई ॾेखारे। केॾी ॾुख जी ॻाल्हि, जीअं ॿकरी ॾेखारबी आहे पीढ़ीअ ते वापारनि खे, में ढगी, ईअं मुस्लमान पंहिंजूं नियाणियूं पिया ॾेखारनि। पोइ ख़ुदा जो अज़ाब अचे या न अचे, पोइ असांजे मथां हाकिम शहबाज़ ऐं आसिम मुनीर जहिड़ा थींदा, या मौलाना फज़ल रहमान जहिड़ा ईंदा। मालुकुम मालुकुम जहिड़ा असांजा अमल आहिनि, असांजा हाकिम जी। पोइ बेनमाज़नि सां गॾु निमाज़ी बि लोड़ींदा, पोइ बेदीननि सां गॾु दीनदार बि लोड़ींदा, पोइ तव्हां सां गॾु असां बि लोड़ींदासीं। उहा माई पई रोए, हुन मौलवी साहिब चयसि रोई छो थी, मां ज़मींदार माण्हू आहियां, तोखे ख़ुशि कंदुसि। त माईअ चयसि मौलवी साहिब मुंहिंजा पीउ मां त ज़ालिम थिया, भाइर त मुंहिंजा ज़ालिम थिया, तूं त मौलवी थो ॾिसण में अची, तूं ज़ुल्म छो थो करे? छाजो ज़ुल्म? चई मुंहिंजे भाइर मुंहिंजे पीउ लख रुपए में मूंखे ॾिनो फलाणी जाइ ते, उते मूंखे हिकिड़ो पुटु हिकिड़ी धीउ आहे, उहे रोंदा था वञनि, उते वरी 80,000 में तोखे था ॾियनि, हुन खां खसे वरी तोखे था ॾियनि। ही ज़ालिम मुआशिरो, हिननि माण्हुनि खे असां वाइदो कयूं, जेके नियाणियूं पिया विकिणनि। अदलो बदलो बि शरीयत में जाइज़ न आहे। नियाणी ॾियो तॾहिं बि अलाह ख़ातिर, वठो तॾहिं बि अलाह ख़ातिर। इहो अदलो बदलो बि जाइज़ न आहे त पंहिंजे नियाणी ॾेई करे पुट खे पढ़ाए, सुभाणे हिक जी दिलि न लॻे त 3 ॼणनि जी ज़िंदगी ज़ाहिर थी वञे। दुआ कयो अलाह ताला तव्हां असांखे हिननि गुनाहनि खां बचाए। सभई नियाणियुनि वारा अलाह ख़ातिर ॾियो, अलाह ख़ातिर वठो, उन में मज़ो आहे। शरीयत खे छॾींदासीं परेशान थी। उलमा जो साथ जो अज़म कयो त इंशाअल्लाह असां आलिमनि सां गॾु हूंदासीं, क़ुर जे कानून जे लाइ महिनत कयो। असां महिनत जा मुकल्लफ़ आहियूं, नतीजे जा मुकल्लफ़ न आहियूं। क़ुर जे कानून जे लाइ, निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ असां आलिमनि जो साथ ॾियूं था, इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं असां रब जे आॾो ॻाल्हाइण जहिड़ा हूंदासीं। साईं ॿिए वारा फरमाईंदा, तव्हां क़यामत जे ॾींहुं रब जे आॾो ॻाल्हाए सघंदव त या अलाह इस्लाम ख़ातिर असां वोट ॾिनोसीं, बाक़ी 5,000 12,000 जी लालच में तव्हां वोट ॾिनो इस्लाम वारनि जे ख़िलाफ़, क़यामत जे ॾींहुं रब जे आॾो ॻाल्हाए न सघंदा। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह असां इस्लाम ख़ातिर, क़ुर जे कानून ख़ातिर असां उलमा जो साथ ॾींदासीं।